सूरज कुमार था ॾिसी रहा प्रोग्राम आवाम जो आवाज़। अॼु ॻाल्हि कंदासीं आवाम जे मसइलनि ते। इलेक्शन जो माहौल हर तरफ़ उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कंहिंखे था चाहिनि इहे आम आवाम के उहो पंहिंजी हुकूमत ठाहे हिननि जा मसइला हल करे। इलेक्शन जो माहौल हर तरफ़ पहिरीं जेका हीरो हुयो अॼु उहो ज़ीरो थी चुको आहे ऐं तॾहिं जो जेको ज़ीरो हुयो उनखे हीरो करे पेश कयो पियो वञे। मां ॻाल्हि पियो कयां नवाज़ शरीफ़ साहिब जी जेके मुख़्तलिफ़ केसनि में रिलीफ ॾिनो पियो वञे ऐं मां ॻाल्हि पियो कयां क़ासिम जे अबू जी जंहिंजो नालो वठण में मीडिया ते हिन वक़्तु पाबंदी आहे ऐं पीपल्स पार्टी जी बि ॻाल्हि कंदा आहियूं जंहिंजी हिकु कामयाबु इलेक्शन कैंपेन जारी आहे लीडिंग बाय बिलावल भुट्टो ज़रदारी। पेट्रोल जे अघनि में बि घटिताई थी आहे। 64 रुपया पेट्रोल घटिजो आहे पुठि 2 महीननि में ऐं हींअर बि 14 रुपया पेट्रोल घटिजो आहे। छा उन्हनि सां गॾु ॿियूं शयूं बि घटिजो आहिनि या न इहो आवाम सां असां मालूम कंदा। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम साईं। अरे पेट्रोल जी क़ीमत घटिजी वई आहे 14 रुपया घटिजो। अच्छा ॿियनि शयुनि में बि का घटिताई आई आहे? न बाबा ॿिए शहर में कीअं घटिताई आई है? यानी सिर्फ़ु पेट्रोल घटाए वियो वञे शयूं बि उते जो उते ई आहिनि। अञा वधी वियूं आहिनि यार। अदा इलेक्शन बि अचे पई 8 फरवरी ते। कंहिं मां उमेदु आहे त वाकई पाकिस्तान जा मसइला हल थी सघनि? कंहिं मां उमेदु आहे? कंहिं मां उमेद आहे? नवाज़ शरीफ़ जे हवाले छा चवंदव? जॾहिं खां हिते आयो आहे उनखे मुख़्तलिफ़ केसनि में रिलीफ ॾिनो पियो वञे, प्रोटोकॉल ॾिनो पियो वञे बाक़ाइदा ऐं पाथवे ॾिनो पियो वञे अचे इलेक्शन में अची खटे। ये सब पैसे जो कमाल है वाह। अच्छा उहो मतिलबु पैसा पियो थो लॻाए? हाँ पैसे जो कमाल। न त इज़त कोन्हे आवाम में। हेॾां होॾां 50 पारा हिननि जा पंहिंजा हिननि खे छॾे विया आहिनि। अच्छा नवाज़ शरीफ़ जी कोई इज़त कोन्हे हाणे? कोई इज़त कोन्हे बाबा कोई। ऐं हीउ जेको जेतिरे केसे में जेको रिलीफ मिले इन जे पोयां छा वजह ॾिसो? हिन वजह इहो पंहिंजो पैसो इस्तेमालु थो करे, पंहिंजो पावर इस्तेमालु थो करे। ऐं ॿियो जो जेतिरा बि आहिनि जैसे फजलुर रहमान आहे उनजे हवाले छा चवंदो? उहो कुझु करे सघे थो? सदर चवे थो सदर थींदो छा इहो पॉसिबल आहे? जेको मथां खां ईंदो न आर्डर ईंदो उहो बि उहो ई कंदो। वेल्डर आहे। अब हाणे वेल्डर जी बि असां ॻाल्हि ॿुधंदासीं त हिन सां जेतिरा बि मसइला आहिनि पैसा वैसा केतिरा कमाईंदा आहियो महीने ते? बस शुक्र आहे मालिक जो जेको रिज़्क़ मिले थो मालिक जो एहसान आहे। बहरहाल हर कोई ग़रीब हिते तंग आहे छो त हिते को बि अहिड़ी कोई सणभई आहे कोन ऐं ना ही दुनियादारी में अहिड़ी को सहूलियत आहे। हर कंहिंखे पंहिंजी जेब भरणी आहे। हर को पंहिंजे पाण खे ॾिसे थो। चाहे इन टाइम वज़ीर आज़म आहे को बि आहे हर को पंहिंजी सोचे थो। ग़रीब आवाम जी कंहिंखे सोच कोन्हे। अच्छा हीअ हाणे जेको इलेक्शन अचे पई बसि ड्रामो आहे कुझु आवाम लाइ कुझु कोन थींदो? कुझु बि कोन थींदो हिते। कुझु बि न थींदो ऐं ना ही कंहिं आवाम जो सुठो सोचियो वेंदो। अच्छा हाणे जेको नवाज़ शरीफ़ ॿुधो आहे त वज़ीर आज़म हुते उनखे लाडलो करे पेश कयो पियो वञे। छा थो लॻे नवाज़ शरीफ़ कुझु कंदो या उम्मीदूं पीपल्स पार्टी मां? कुझु बि न। इंसान खे सोचणु खपे त असीं मुस्लमान आहियूं। हर इंसान खे पंहिंजे दीन ते हलणु खपे। ठीकु आहे। जेको मुस्लमान आहे त उहो पंहिंजे दीन खे छॾे करे हिकु पंहिंजे गैर मुस्लिम जे पोयूं त असां भॼंदासीं कोन। असांजो कमु आहे असां पंहिंजे दीन खे पंहिंजे इस्लाम खे गॾु हलायूं। नवाज़ शरीफ़ खे एतिरो पियो नवाज़ियो वञे उनखे हेॾो हाई लेवल जो प्रोटोकॉल पियो ॾिनो वञे मुख़्तलिफ़ केसनि में रिलीफ पियो ॾिनो वञे। छा उहो वज़ीर आज़म थियण पियो अचे? असांखे त नथो लॻे वज़ीर आज़म थिए। चोर करे थींदो आहे मुल्क जो मालिक। पहिरियों दफ़ो मुल्क लुटे तबाह करे उहे चोर साॻा वरी वापसि आया आहिनि। अच्छा उहे मतिलबु चोर आहिनि। हाणे केरु अचणु चाहे के कंहिंखे अचणु खपे जेको मुल्क जा मसइला हल करे बेसिकली? असां त इहो चवंदा आवाम पाण रोडनि ते अचे जीअं श्रीलंका सां थियो असां सां बि थियणु खपे। जेतिरे ताईं लोटड़ा श्रीलंका त डिफॉल्ट थी वियो तव्हां चयो त पाकिस्तान बि डिफॉल्ट थी वञे। आवाम उनजी हिमत कई न। आवाम विड़ी न हुकूमत जे ख़िलाफ़ु। ॾिसो अॼु असां खां ख़ुशहाल आहिनि। असांजी कहिड़ी कोते वारी ज़िंदगी महांगाई में फसिया पियो हिकिड़े केस मां निकिरो त ॿियो मथां इमरान ख़ान जो मसइलो फ़लस्तीन में असांखे उलझायूं वेठा आहिनि। जेतिरे ताईं असांजी आवाम रोड ते न ईंदी हे महांगाई हर शइ असां खां न ईंदी असांजी ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारी। छाजे करे आवाम रोड ते नथी अचे? इहो बि त मसइलो आहे न। आवाम असांजी उन्हनि में गैरत हुजे त निकिरनि न ॿाहिरि। अच्छा आवाम महांगाई ज़लालत ॾिसूं था परेशानियूं ॾिसूं था पोइ बि असांजी आवाम माठ कयूं चुप कयूं पंहिंजे घरनि में वेठी आहे। तव्हां निकिता कॾहिं महांगाई जे ख़िलाफ़ या कंहिं? अकेलो माण्हू छा कंदो? हिकिड़े हथ जी ताड़ी वॼंदी आहे। जब तक असांजी सॼी आवाम गॾु निकिरंदी ॿाहिरि रोडनि ते ईंदी तॾहिं कुझु थींदो। असां आवाम तंग छा मां आहे? यानी अहिड़ो कहिड़ो मसइलो? आवाम इन जे करे तंग आहे कुझु खाई नथी सघे। ग़रीब माण्हू न कपिड़ो वठी सघे। एॾी महांगाई लॻी पई। तव्हां तेल जो भाव ॾिसो अटे जो भाव ॾिसो किथे आसमान ते महांगाई लॻी पई आहे। अञा इन जे पोयां सभई सियासतदान ई जेको सभु सियासतदान चोर आहिनि। अदा मरियम नवाज़ अगरि ॻाल्हि करूं त बेनज़ीर थियण जी वॾी कोशिशि कंदी आहे। छा वाकई बेनज़ीर थी सके थी? ना बेनज़ीर नहीं थी सकी। अच्छा किससे उम्मीदें आप लगा रहे हैं कि अभी जो इलेक्शन आ रही है 8 फरवरी? भाईजान सारे चोर हैं। अच्छा खा के भाग जाएंगे गरीब वैसे ही पादरों में रहेगा। अच्छा ये आपको कैसे लगता है कि वाकई सारे चोर है? क्योंकि काम तो हो रहे हैं ना पीपल्स पार्टी की बात हो रहा। क्या काम हो रहा है? देखो तो सी नादरा के पास जाके देखो एडा पानी है गटरों का। गरीब तो मर रहा है। SIUT की बात करिए अस्पतालें बनाई पीपल्स पार्टी ने। फ्री में लिवर प्लांट हो रहा है। किसी हॉस्पिटल में चले जाओ कोई फ्री में दवा दे रहा है? फ्री में चल रही है बाकायदा वहाँ पे फ्री में। इंडेक्स तक मैं गया हूँ नहीं दिया। नहीं जी सरकारी जितनी भी अस्पताल है वो तो फ्री में दवाएं दे रही। भाई नहीं दे रही है लिख देते हैं। भाईजान जो ईमानदार हो पर लगता कोई नहीं है। जो ईमानदार हो गरीबों की मदद करे हम बोलते हैं वो आ जाए। अच्छा वैसे लगता तो होगा ना भाई ये बंदा जो है ये कुछ कर सकता है? ये तो कोई नहीं करेगा।
जो कोई भी नहीं पिटे हुए ये नहीं करेगा, कोई नया आएगा, कोई ईमानदार तो करेगा ये। बिलावल भुट्टो में बेनजीर नजर आती है लोगों को, वो कुछ ना कुछ कर सकते हैं, उम्मीदें हैं बिलावल भुट्टो साहब से। बेनजीर करती थी, लेकिन इसका कोई पता नहीं है, पहले तो नहीं आया, ये आएगा, पता है करे न करे। अच्छा, चोर कैसे हैं सब, यानी ऐसा क्या आपने देख लिया कि सारे चोर हैं? जितना भाई फंड आता है वो लगाते होंगे? भाईजान कोई नहीं लगाता, सब खा जाते हैं, गरीब भूख मर जाता है। अच्छा, क्या तनख्वाह चल रही है आजकल, मामला कैसे चल रहे हैं सारे? आप रक्षा चलाते हैं? रक्षा चलाते हैं। अच्छा, रक्षे में जो अभी की बात करें अगर 14 रुपये पेट्रोल कम हो गया, आपने किरायों में भी कमी की है? भाईजान किराया है कहाँ इधर? अच्छा, 3 महीने पहले 64 रुपये कम हुआ है 3 महीनों में, आपने कुछ कमी की है किरायों में? भाईजान पहले यहाँ किराया क्या था? 10 रुपये, हाँ, अभी कितना है? अभी 20 रुपये। पेट्रोल कहाँ है? उंगली 80 रुपये लीटर पेट्रोल था। और महंगाई भी तो ज़्यादा हो गई है। मैं तो कुछ चीज़ मिल ही नहीं रही। अगर ऊपर 2 रुपये पेट्रोल कम करते तो आटा 40 रुपया बढ़ जाता। पेट्रोल में 14 रुपया कमी थी है, ॾिसूं था हिननि माण्हुनि खां पुछूं था, ये सवारी आहे रक्षे में, छा किरायनि में भी कमी थी है? छो त पुटे 2 महीननि में 64 रुपया पेट्रोल घटियो आहे। अच्छा, किरायो उहो ई आहे, तव्हांखे छा थो लॻे? उहो ई साॻियो किरायो आहे, किराए जी कोई बि उहा न आहे, महांगाई वधंदी थी वञे। अच्छा, बसनि में वञूं था असां या करीम किरायो या मुख़्तलिफ़ जेतिरा बि ट्रांसपोर्ट या सिस्टम आहिनि, पैसा उहो ई आहिनि, चाहे उहो पेट्रोल घटे चाहे 100 रुपया थी वञे लीटर? उहे ई पैसा आहिनि। अच्छा, तव्हां कॾहिं हिननि खां चयो न आहे त भाउ पेट्रोल घटिजी वियो आहे, तव्हां थोरो भला किरायो घटायो? चवंदा गाॾियुनि जा कम हे हो, ॿी शइ त न आयल थी, स्पेयर पार्ट महांगो आहे, हे हो। अच्छा, महंगाई मतिलबु उरूज ते हाणे इलेक्शन में थिए पई, छा था सोचो केरु ईंदो? काई ख़बर नथी पए केरु ईंदो, कोई जेल में पियो आहे, को काथे आहे। छा कंदा आहियो भाउ तव्हां? मां पाण रश्को हलाईंदो। रिक्शा हलाईंदा आहियो तव्हां पाण? चाचे सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा इहो ॿुधायो त महांगाई उरूज ते आहे, पेट्रोल थोरो घटि ज़रूरु थियो आहे, पर नवाज़ शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं, लक्ष्य उनखे थियणु खपे वज़ीर आज़म? ऐं हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में हुयो तेसि टाइम पेट्रोल सस्तो हुयो, किरायो बि सस्तो हुयो, कहिड़ी बि हुकूमत आई आहे एॾी महांगाई न थी आहे। हाणे त माण्हू बिल्कुलु ई परेशान थी चुको आहे न, करे छा? तव्हां ॾिसो त रस्ता त ॾिसो, रोड ॾिसो, छा हालत आहे रोडनि जी। बिल्कुलु ईअं आहे। कांग्रेस पार्टी तॾहिं बि कुझु न कुझु कमु कयो आहे, ॿियनि त बिल्कुलु ई कुझु न आहे कयो। साईं हे 6 सालनि खां कमु बंदि आहे, वरी कलाकूं हे कम खे हलंदा, इहे टटियूं भरनि था, जेके ख़राबु रोड आहिनि उहे ठाहिनि कोन था। अच्छा, जेको अस्पतालूं ठहियूं आहिनि पीपल्स पार्टी जे दौर में, उन हवाले सां छा चवणु चाहींदा? जेको SIUT आहे, लिवर प्लांट फ्री में पियो थिए हुते। साईं असांखे त एतिरी ख़बर न आहे, भाऊ इहे अस्पताल में वञ त बि दवा गुज़र सफ़र भला कीअं पियो हले? पहिरियां सही हो, कुझु नॉर्मल हो, हाणे सफ़ाई तबाह थी आयो। तबाह थी, ग़रीब माण्हू त तबाह आहे, ग़रीब खे मारे छॾियो आहे हिननि हुकूमत। अच्छा, पोइ ग़रीब माण्हू भला रोड ते छो नथी अचे, किथे बि नज़र नथी अचे? मीडिया ते तव्हां ॻाल्हायो था, एहतजाज कयो। ॻाल्हि आहे त घर माण्हू निकिरे त छा ते निकिरे, जेके अटो खाइण लाइ बि कोन्हे को परेशान थो निकिरंदो कीअं रोडनि ते? ईअं मज़दूरी नथो करे त बुख थो मरे, कंहिंमां उमेद न आहे? कंहिंमें बि उमेद कोन्हे का, भला अल्लाह में उम्मीद है? अल्लाह को तो ॿियो कंहिंमें बि न आहे उम्मीद। क्या मसले आ रहे हैं, यानी आपको क्या लग रहा है कि यार बिल्कुल ही आवाम तंग हो रही है? जैसे चाचा ने भी बात की, आपके साथ कोई मसला हो? भाई महंगाई बहुत ज़्यादा हो चुकी है। महंगाई है अभी, अगर सरकारी हॉस्पिटल में भी बंदा इलाज करवाना जाए तो इतना खर्चा भी तो आ ही जाता है। अच्छा, सरकारी में भी आपका इतना खर्चा आ जाता है? आ जाएगा, आना जाना होगा, बसों के किराए इतने, फिर खाना पीना होगा उधर, घर से तो दूर हो जाता है बंदा। कोई उम्मीद है किसी से, किसी सियासतदान से कि वाकई यार इस इलेक्शन में वो जीत जाए और फिर मसले हल हो सके? फिलहाल तो मुश्किल ही नजर आ रहा है, कोई भी नहीं बंदा है? अल्लाह का ही आसरा है। अच्छा, 75 साल से पाकिस्तान क्या लगता है ऐसे ही चल रहा है, कोई बंदा नहीं है ऐसा कोई? नहीं, अभी तक कोई भी नहीं है। असां अगरि हिकिड़ो ॿियो भाउ मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। चाचा, छा उमेदूं आहिनि, कहिड़े पार्टी मां उमेदूं आहिनि कि हुकूमत ठाहे कि भाई मसला थोरा घणा हल थियनि असांजा? असांखे साईं एॾी महांगाई जे हूंदे कंहिं में उमेद सम्झ में नथी अचे, जेको अचे थो पंहिंजो घर भरे थो। हाणे 1800 कमाऊं था, 5 ॿारनि जो पीउ आहियूं, बिल्कुलु तमामु गुज़ारो सख़्तु आहे। हिकु टाइम जी खाऊं था, हिकु टाइम जी उहा मानी बि हिननि छिनी आहे, त कहिड़े असां एतमाद सां हिननि खे वोट ॾियूं? असांजी हिननि उहा मानी बि छिनी छॾी आहे। सुबुह जो 10 रुपया न बचंदा आहिनि, असां जेकॾहिं त पंहिंजे लाइ बिस्किट वठी खाऊं। अच्छा, हीअ छा कमु कंदा? हीअ चांहि वांहि चांहि विकिणंदा आहियो तव्हां? चांहि साईं कावो खपाईंदा आहियूं, कावा खपाईंदा आहियो? किथे खपाईंदा आहियो? इहा साईं हिते आबादी में खपाईंदा आहियूं। हे रक्षे वारा पींदा आहिनि ग़रीब, 20 रुपए में, हाणे 20 में 800 1000 रुपयो वॾी मुश्किल सां जमा थिए थो। 2 3 थर्माश कॾहिं खपऊं था, तॾहिं वञी गुज़ारो करूं था। का मसलो कंहिंजो आहे, ग़लती कंहिंजी आहे? हिन में पाकिस्तान में आवाम रोड ते नथी अचे, वोट ग़लति माण्हुनि खे ॾिए थी, छा मसलो आहे? साईं, असांजी पहिरें जेकी ग़लती आहे अवाम जी आहे। अवाम सोची सम्झी पहिरियों पंहिंजो वोट ॾिए।
हाणे असांजे जॾहिं घर में चुल्हो नथो ॿरे 1000 रुपए में त पोइ असां 1200 कमाइण जी कोशिशि कंदासीं न। जॾहिं ॾिसूं था असांजा हुकुमरान पंहिंजा घर भरनि था, असांखे सिंधियुनि खे केर बि हुजे कोई रोज़ी पंहिंजी जे लाइ नथो ॾे, का सहूलियत, का रोड, का रस्ता। ॾिसो था केॾी दज़ी आहे रोड जे मथां। मां पाण दमे जो मरीज़ आहियां हिकिड़ो, त पोइ इन लाइ माण्हू सोची सम्झी करे अॻिते कदम खणे। पोइ इहो भला छो एहतजाज नथा थियनि, छाजे करे आवाम सुती पई आहे, छा मसइलो? साईं एहतियात तॾहिं नथा थियनि त हर को ग़रीब पंहिंजी में पूरो आहे। हाणे मुंहिंजो 800,000 में गुज़ारो नथो थिए त मां हाणे एहतियात जे करे निकिरां, मुंहिंजा बचा पोयों बुख मरदा। अच्छा, 1947 में पाकिस्तान और इंडिया ॿई गॾु आज़ादु थिया। इंडिया हले अॻियां निकिरी वियो आहे, पाकिस्तान पोयां रहिजी वियो आहे, छाजे करे चाचा? सभिनी में इंडिया अॻ में वई आहे सफ़ा। इंडिया हले अॻियां निकिरी वियो आहे, उनमें हू चंड ते पहुची आहे। पाकिस्तान बि अॻिते वई आहे असां बिल्कुलु अॻियां निकिरी असां पाकिस्तान सफ़ा पहुची वियो आहे ग़रीबनि लाइ। असां अफ़गानिस्तान में अॻियां निकिरी वियो। हा, अफ़गानिस्तान बि अॻिते निकिरी वियो आहे, इंडिया बि निकिरी वियो आहे। पहिरियों पाकिस्तान अॻिते हुयो। चाचा तव्हां ग़लति माण्हुनि खे वोट ॾिनो आहे छा? हाणे ग़लति हुओ, हाणे असांखे कहिड़ी ख़बर आहे ग़लति जा सिद्धांत? तव्हां आया हुआ असांखे पुछा था कयो, हाणे असांखे ख़बर आहे तव्हां ग़लति आहियो सिधा आहियो। उहा त वॾी ॻाल्हि आहे, ख़बर न भाउ। पर तव्हां आज़मायो त हुननि थकी पिया आहियूं बाबा। 70 साल को आज़माऊं था न, अलाह खे कहिड़ी ख़बर, असांखे ख़बर बि त पए थी न। 70 साल को आज़माऊं था न हिननि खे, असांखे बि त ख़बर पए थी न। हाणे मुंहिंजा जे जंगू न हूंदा मां धड़ में निकिरंदमि। भला बिलावल साहब खे मौक़ो ॾियणु खपे, छाकाणि हुन में हिकिड़ी नज़र अचे थो त यार नौजवान आहे। कंहिंखे बि मौक़ो ॾियणु न खपे साईं। हाणे कंहिंखे बि मौक़ो मञूं था पिया अचे बिलावल, पर ग़रीबनि जो त कुझु करे न। तव्हांखे लॻे नथो की बिलावल बि कुझु कोन कंदो? बिलावल हिकिड़ो सुठो पढ़ियलु लिखियलु छोकिरो आहे। उहो असां चऊं था, असांजो पंहिंजो माण्हू आहे, पीपी जो माण्हू आहे, पंहिंजो आहे, असां मञूं था पिया। पर असांजो त कुझु ग़रीबनि जो ख़्यालु करे चुगो न आहे। घर में असां हुन ॻोठ मां आया आहियूं, हिते बि ॿियो साल आहे असां वांदा आहियूं, कमु न कार कोई बीहाए नथो। सिक्योरिटी में बीठासीं बि सिक्योरिटी वारा बि चवंदा बाबा न आहे असां ज़रूरत, तव्हांजी उमिरि वधीक आहे। जंहिं जॉब में वञो था चवनि तव्हांजी उमिरि वधीक आहे, पोइ पिनऊं या भला असां काॾे वञूं? कोई ॾे नथो। वोट कंहिंखे ॾींदा भला 8 फरवरी? वोट जॾहिं थींदो त ख़बर पवंदी। हाणे ईअं असांखे नथा चई सघूं न। अच्छा, ॾींदा सही, कंहिंखे न कंहिंखे ॾींदा नहीं, पोइ कंहिंखे बि ॾींदासीं, ॾींदा सही। सही ॻाल्हि आहे, बसि जंहिं मां उमेदु हुजे तव्हांखे थोरी घणी। हा, कंहिं में हूंदे असां ॾींदासीं, ॾियण लाइ तयारु आहियूं असां वोट। भला अहिड़ो कहिड़ो सियासतदान आहे जेको बिल्कुलु ई पाकिस्तान खे तबाह करे छॾियो? अहिड़ो कहिड़ो हुकूमत जंहिंजी? असां हेॾा पढ़ियल लिखियल न आहियूं जो असां जवाबु ॾियूं था हे सुठो आहे या हे ख़राबु आहे। असां हेॾा सभु सुठा आहिनि, उहा ॻाल्हि न आहे। सभु सुठा आहिनि असांजे लाइ, पर असां ग़रीबनि खे त ॾियनि न कुझु। असां ग़लति कंहिंखे नथा चऊं, ॿुधई न, असां ग़लति कंहिंखे नथा। सभु असांजे लाइ पाकिस्तानी पंहिंजा माण्हू आहिनि, अलाह ख़ुशि रखे न। छा मसइलो आहे चाचा? मतिलबु इहो नवाज़ शरीफ़ अचे पियो हाणे, पोइ हुन सां गॾु बेनज़ीर साहब जो पुटु आहे बिलावल साहब, उहो बि त हिन वारे मैदान में लहंदो। हुन सां गॾु जेको इमरान ख़ान जी पार्टी बि आहे PTI, कहिड़ी पार्टी लॻे थो त यार अचे त उहो कुझु आवाम लाइ कुझु करे? असां साईं कंहिं में उमेद नथा सम्झूं। पहिरीं ॻाल्हि असांजी इहा ई आहे, छा आहे त असां सभु ला उमेद आहियूं। असां नवाज़ शरीफ़ खे बि वोट ॾिनो आहे मां, और PTI खे बि ॾिनो आहे, पंहिंजे इन तीर वारे खे बि ॾिनो आहे। पर तव्हां टिनी पार्टियुनि खे आज़माए चुका आहियो, कंहिं मां बि का उमेद कोन आहे? असांजो वोट आहे हिनखे बिलावल खे आहे। बिलावल खे आहे? बिलावल खे आहे। बिलावल चाचे जो वोट बिलावल खे आहे, तव्हांजो वोट PTI? असांजो PTI। कंहिंखे वोट ॾियणु चाहींदा चाचा? वोट बाबा गुल जो आहे, गुल जो PTI। अच्छा, हे अदा चए तो ऐं बिलावल खे वोट ॾींदो, हे भाउ चए तो PTI खे वोट ॾींदो। PTI खे वोट ॾींदो। हे तो ॾींदो इमरान ख़ान खे, हे तो ॾींदो बिलावल खे, तव्हां ॾींदा? GDI। छा वजह आहे भला? अहिड़ो छा कयो GDI हर शइ कंदी। छा कंदे? छा कयो? अहिड़ी कंदी जो कहीं न कहीं हूंदी। अहिड़ो छा कंदी ॿुधायो? हेॾ पगार आहे। ही एॾो जेको मसइला आहिनि पाकिस्तान में, महंगाई, इहो सभु हल करे छॾंदी? इंशाअल्लाह हल कंदा, यकीन आहे असांखे बिल्कुल। भला एॾो यकीन आहे, चए तो तव्हां बि GDI खे वोट ॾियो? GDI। भाई ये बोल रहे हैं कि GDI सारे मसले हल कर देंगे, क्या आप लोग GDI को वोट देंगे? हम नहीं बोल सकते हैं भाई। अच्छा, तव्हां कौन ॾींदा GDI वोट? बिलावल खे ॾींदा? असां बिलावल खे ॾींदासीं। कोई भी नहीं है, बिलावल के अलावा कोई भी नहीं है, सब GDI एक है। अच्छा, PTI वारा केॾा हुया? PTI वारा चाचा, ही छा सभु GDI पिया कनि? PTI किथे बि न? ॻाल्हि ईअं आहे न, हर हिकु जो पंहिंजो मुक़दर जो खेल हूंदो आहे। चवण में करण में वॾो फ़र्क़ु आहे। जॾहिं मां काओ खणी घर खां निकिरंदो आहे न त मालिक खे यादि करे। हिनखे भला अहिड़ो छा ॾिने? साईं मुंहिंजी बि ॿुधो, माण्हुनि खे यादि करे न निकिरंदो आहे मां घर में। मुंहुं जे चवण सां ऐं हथ जे करण सां वॾो फ़र्क़ु आहे। ईअं थींदो हुजे पोइ काओ घर में रखी करे मां बि चवां मुंहिंजो हली वेंदो। पाकिस्तान जे हिसाब सां केरु भलो आहे? पाकिस्तान के हिसाब से बिलावल सही है? हाँ, बिलावल सही है। PTI सही है। PTI सही है। चल पे PTI ने करा क्या? उल्टा चोर है PTI।
पीटीआई चाहिए बस। बाबा, ये तो बोल रहे हैं कि पीटीआई ने कुछ नहीं किया, बिलावल ने फिर भी कुछ किया। देखिए रोड रास्ते बनाए, अस्पतालें बनाए हैं। कुछ भी नहीं किया है इन लोग। पीटीआई ने कुछ भी नहीं करा, पीटीआई तो कुछ भी नहीं करा। किसी ने क्या करा? कुछ भी नहीं करा। तो आप कैसे बोल सकते हैं कि पीटीआई ने भी कुछ भाई नहीं किया? इमरान खान को तो चांस ही नहीं मिला ना। 3 साल मिले। 3 साल उसको मिले। 2 साल हो जाएगी। अभी एक बात सुनो, मेरी चाय ठंडी होगी, एक बात सुनो। चाचे की चाय ठंडी हो रही है, चाचे की बात मेरी सुनिए। चाय ठंडी हो रही है, एक बात सुनो। जब मेरे हाथ में थर्मास नहीं होगा तो चाय नहीं बिकेगी ना। जब मुल्क ही खाली है तो इमरान खान क्या करेगा? और जो पैसा मिला था वो कहाँ गया फिर? कहाँ से मिले? जो पैसा मिला था वो आगे कहाँ गया? कहाँ मिले? किसको मिले? बस कर दो, अंदर की बात है, तुम्हें क्या पता पैसा कहाँ मिला मिले वो कहाँ गया? पैसे? पैसे तो कोरोना में बहुत मिले थे यार, फंडिंग आई वही थी। पूछ रहा हूँ ना। प्रॉपर एक बड़ी बजट होती है। दिया भी तो कितना कुछ है उसने। क्या क्या दिया, क्या दिया? क्या दिया? वो घरों में राशन डाला है, क्या क्या करा है? ये जो खान साहब को देती थी, ये जो 70 साल से मुल्क चला रहे हैं, उनको वर्ल्ड बैंक नहीं। चाचा प्यारी चाय 40 रुपया थी या 40 रुपया उपरा तो 40 10 रुपया चाय 40 रुपये में खपाया। मां जी ॻाल्हि ॿुधो, 10 रुपए जी चांहि 40 ठही आहे न। मां खंड वठंदो हुयुमि 130 रुपया किलो, सही आहे। हाणे सुबुह वठण वियो आहे, उन चयो आहे 140 रुपया किलो आहे। कंहिंजो ॾोह आहे इहो? तो अभी आएगा बिलावल तो करेगा ना। मुझे आने तो जब आने तो दो। सिंध में उन जी आने तो दो, उसको आने दो भाई, अभी आने दो। अपने सूबे की सोचते हैं, मुल्क की कोई नहीं सोचता। भाई आप लोग किसका सोच रहे हैं ये बता। हम तो पीटीआई का सोच आप रहे हैं। अबे ये पीटीआई आना क्या है भाई? पीटीआई ने किया क्या है भाई? 3 साल में मुल्क को बर्बाद हो तबाह पीटीआई को चांस का मिला है भाई। 2 साल उसने कोरोना में गुजार दिए, उसको क्या मिला? ये भी साथ बात सही है कि 2 साल कोरोना में चले गए। और जितना अरसे रहा उसके पीछे लगे रहे। उसको कितना पैसा मिला है इमरान खान को? कोरोना में ठेला चलाया मैं, मां रेडी हलाई कोरोना में। मांखे ये वठी 10 रेडी ना कि तो इहो इहा हिकिड़ी ख़ुदा जे तरफ़ खां आफ़त आहे। कंहिंजे हथ में कंहिंजी महांगाई जी ॻाल्हि बाद में आहे, पहिरीं ॻाल्हि कोरोना जी आहे। हाँ यो तिकड़ी आफत है कोरोना। इतना पैसा कोरोना का मिला थे 4 पाकिस्तान नया बना सकता था। नए को पुरानों को खराब करे छॾियईं, नओं ठाहे पुरानो भी खराब भाई कयईं। चाचा बोल रहा है कि इतना पैसा मिला था कि 4 नए पाकिस्तान बन जाते हैं। कहाँ से बन जाते थे पाकिस्तान? चाचा इतने 70 साल में क्यों नहीं बने? वो पुराना पाकिस्तान क्यों बिगाड़ 4 दिया? साल में कोरोना के फंड नहीं आया। काम तो कर रहे थे ना वो लोग। क्या कर रहे काम तो कर रहे थे ना। धूल मट्टी गर्दो गुबार। ये तो हर साल ऐसे ही होता है भाई। रोड टूटते बन। भाई आप बिलावल को चांस मिलेगा तो करेगा ना, सही बोलिए। इससे पहले बिलावल को चांस नहीं मिला, पीपल्स पार्टी को चांस नहीं मिला। अबे उनको छोड़, बिलावल का बात तो एक ही है ना, बिलावल हो या पीपल्स पार्टी हो, बात तो एक ही है। वो भला किए चाचा। ये ख़त्म किया न, पैसो न पाई न, गरीब अहिड़ा रोज़गार असांजी जेल में वेठो आहिनि, रेडी पिया हलायूं असां। चयो हलो बाबा लाल। इंसानियत मक़सदु उहो हूंदो आहे जे इंसान में इंसानियत हुजे, सही आहे। अगरि हाणे मां में इंसानियत न आहे, मां काओ खपां थो, हिकिड़ो ग़रीब आहे चए थो मां चवां थो 30 रुपया, हो चए थो 20 रुपया, अगरि मां ॾियां न पोइ मुंहिंजी इंसानियत ख़तमु आहे न, उनजी त ख़तमु न आहे न। इहा ॻाल्हि ग़लति आहे जो इंसान में तो इंसान। मिसाल सही पे दे। यार मिसाल तो अच्छी दी है, वो बात सही है, पर अभी पे तो करा क्या यार? महंगाई किसकी वजह से हुई है पाकिस्तान के अंदर? वजह से इमरान खान की वजह से हुई है ना यार। वजह अच्छा, इमरान खान से पहले पाकिस्तान बड़ा तरक्की कर रहा था। हाँ, पहले था इमरान खान नहीं सकता था। आप ये बताओ, बिलावल क्या नाम है, नवाज शरीफ की हुकूमत थी, फिर भी महंगाई में कंट्रोल था। करा उसने कंट्रोल? इतना तो नहीं था। जैसे अभी कितना पेट्रोल 260 रुपये आज हुआ हुआ है। मुल्क का जो भी सत्यानाश हुआ है वो इमरान खान ने किया है। बकौल इमरान खान से ये बात परफेक्ट है। हाँ, अच्छा, ये अभी उम्मीद किससे उम्मीद है 8 फरवरी को जो इलेक्शन हो रहे हैं? उम्मीद यहाँ कराची में तो बिलावल की है। बिलावल के पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में हम पाकिस्तान में चाहेंगे। तो इमरान खान के अलावा कोई भी यहाँ नहीं। पे बात कर दो, वहाँ यहाँ सिंध की बात है, यहाँ बिलावल है। आप बिलावल को वोट दें। हाँ, आप ये सिंध की सोच रहे हैं, हम पूरे मुल्क की सोच रहे हैं। यहाँ मुल्क में तो उधर का पंजाब है ना। बात सुनो चाची, पाकिस्तान बात मुल्क सुनो। क्या क्या है हमारा? आप सारे पूरा पाकिस्तान। बिलावल बेस्ट है, बिलावल जिंदाबाद है। देखना चाहिए किरदार। पीटीआई खत्म। पीटीआई खत्म। बिलावल से हमारी उम्मीद है मोहतरमा की। हाँ, आज हम बिलावल को देखते हैं, बेकेमा में भी ना है बिलावल जी। मां भी ना है, बिलावल बिलावल आहे। हाँ। बिलावल के ॾिसूं था असांखे मोहतरमा यादि थी अचे, भुट्टो साहब यादि थो अचे, पुटु कंहिंजो बि आहे। जी दादा, सब पटका बदराईंदासीं। ये चाहे तो सब तव्हांखे बड़ा बटन। इंशाल्लाह बदलंदासीं पटका। असांखे पटको न घुरिजे, असांखे मानी घुरिजे, ॿियो कुझु बि न घुरिजे। जिंदाबाद आहे। मानी जी उम्मीद तव्हांखे बिलावल में आहे। जेको बिलावल जे ख़िलाफ़ आहे, जेको बिलावल जे ख़िलाफ़ आहे, उहो मुल्क जो गद्दार आहे। अच्छा भला ये सब बहस पिया था कनि त बिलावल ईंदो, इमरान खान ईंदो, नवाज शरीफ ईंदो, छा तो लोग सियासत में छा पियो हले? ये रोटी कपड़ा मकान का तो पहले भी नारा मिलता था। बिल्कुल। पहले बनियान पहनता था, अभी बनियान नहीं पहनता हूँ। पहले मैंने आईफोन रखे हैं, अभी आईफोन की जगह मैंने ये रखा है। यानी तुम ये इसकी क्या बताओ, वजह? मुझे अरबी भी आती है। आती है तो इसका मतलब क्या है? बाहर मुल्क भी गया हूँ ना, बाहर मुल्क गया हूँ, इधर आया हूँ
तो पेट के पूरे खर्चे बंद, अभी बाहर भी नहीं जा सकते। इधर एयरपोर्ट पे FIA वाले ये खड़े, अगर सही आपका पासपोर्ट होगा, आपके पास हर चीज फिर भी होगी, फिर भी ये आपके ऊपर पता है क्या बोलेंगे, भाई ये नहीं है, माँ का कार्ड नहीं है, शनाख्ती कार्ड नहीं है, ये वेरिफिकेशन नहीं है। आपकी जो है जितनी भी शिकायतें हैं वो इदारों से या फिर सियासतदानों से? भाई मैं आपको भाई एक बात बताऊं, भाई तुम बिलावल को लाओ, पहले हमारा तो काम करो, हम सिंधियों को नौकरी दे दो। मेरा साला है सिंधी आहियां, मुझे साले जेको आहे सो रनिंग में भी पहिरों नंबर आयो, इंटरव्यू में भी पहिरों नंबर आयो, हर शइ में हुननि चुतबा था भाऊं था ॿधूं 12 लाख रुपया वठंदा आहियूं पुलिस जी भर्तीअ जे लाइ। तव्हां मूंखे 9 लाख जो, तव्हां खां 3 लाख असां छॾूं था, ॿाहूं ॿधी, हाणे 9 लाख ग़रीब काॾा हाणे उहो पुलिस जे लाइ, उहो वञी साॻियो ई जेको आहे गैरेज ते कमु थो करे। हे जेके अणपढ़ियल पुलिस वारा ईंदा, इहे माण्हुनि खे ग़रीबान खां पकड़ींदा, कंहिंजी इज़त खे न ॾिसंदा। हे चाचो चए थो PTI जो अचे, चए थो बिलावल अचे, हे चए थो बिलावल अचे, चए इमरान खान अचे, हे चए DD अचे, हे सभु बिलावल बि अचे, PTI अचे, सभु अचनि, सभु असांजा ॿाहिर आहिनि। भला हींअर कोई हिते डिसिप्लिन आहे? पुलिस डिसिप्लिन आहे? हलो ॾेखारे हीरोनी बीठा आहिनि, सरेआम हुते जुआ थी हले पई, हलो ॾेखारे हे थाणो आहे, घणा हीरोनी वेठा आहिनि, आइस था पीअनि। केरु पकड़ण वारो न आहे हिते? पुलिस केरु पकड़ींदो, केरु पकड़ींदो? सभिनी खे माल मिले थो न, यानी पकड़ण अचंदा? पुलिस कंहिंखे थी पकड़े? अब मिसाल ॻाल्हि, तुंहिंजो शफ़क़त नालो आहे, शफ़क़त नालो आहे न, शफ़क़त नाले सां अगर को हलाए तो हीरो, हिते केतिरा हीरोइन ॿधी, शफ़क़त नाले सां को न को हूंदो। भाई ये शफ़क़त है, ये हीरोइन चला रहा था, हमने इसको पकड़ा, ये इसका कार्ड है, वो मंशियात फरोख्त शफ़क़त नाम का दूसरा होगा, वो बेटा होगा। बात सुनो, नहीं मिसाल उसको पकड़ के अंदर डालेंगे, जज भी खुश, ये अखबार वाले भी खुश, सब देखेंगे भाई शफ़क़त को पकड़ लिया, हर चीज क्लियर है, 4 दिन तक पानी फेंकेंगे, मवाली नहीं आएंगे, जगह क्लियर दिखाएंगे, फिर खत्म, फिर 5वें दिन सारे मवाली जाएंगे, शफ़क़त वही माल चला रहा है भाई। अच्छा, सॼो निज़ाम ई बोले चाचे चवण जो मक़सद इहा आहे त सब बदलन मुख्तियार कार बेदाती नगरी चरबट राजा, बेदाती नगरी चरबट राजा। ॻाल्हि ॿुधो, तुंहिंजी ज़मीन है, तुंहिंजो प्लाट आहे, तूं वठ, तूं मीडिया वारो आहे, मां असांजे कैमरा जे साम्हूं थो चवां, तूं पंहिंजो प्लाट वठ, पंहिंजो ख़रीदजी, तूं जॻह ठहाराए, ॾिस कीअं थी पुलिस अचे, तूं मज़ूर ॿधी विधी, उहे छॾाए। हा अच्छा, वो पुलिस भला कंहिंखे पैसा थी ॾे अॻियां? मथे 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 पूरी हिकिड़ी चेन है, पूरी चेन आहे सॼी। सियासतदान भला कुझु नथा कनि? सियासतदान कट पुतलीन यार, सियासतदान कट पुतलीन, उन्हीं वटि कोई पावर कोने? कुछ पावर ना है। अच्छा, आप नौजवान हैं, आपसे हम मालूम करेंगे क्या मुस्तकबिल नजर आ रहा है पाकिस्तान में, क्या क्या सोच रहे हैं? बस ये मुस्तकबिल तो यही नज़र आ रहा है, आप देख रहे हो, इलेक्शन नहीं, तो सही कह रहे हैं, बात ये नहीं है, इलेक्शन हो रहे हैं ना अभी, अब फरवरी में, अभी जो खड्डे थे 4-5 साल पहले थे, अभी देखो सीमेंट भर जा रहा है, रोड भी नहीं भरे। यार ये मेरे साथ एक बाइकिया वाले भी है, इनसे ही बात चाचा उमरजीत का ही ये उम्र है ना जो कमाने की, ये 5 वक्त का नमाजी ये निशान देखो, इसकी उम्र है कमाने की, ये चाहे चाचा भला कहिड़ी मजबूरी आहे, पहिरीं बि नौकरी न मिलंदी छा करियूं, मज़ूरी न लाइ त अप्लाई कयो कॾहिं? अप्लाई कयो असां ड्राइवर आहियूं, प्राइवेट बि नथी मिले, ड्राइवर आहियो तव्हां? हा, ऐं तव्हांखे नौकरी नथी मिले? न, महांगाई तमामु घणी आहे, उमिरि पोइ असां छा करियूं? तव्हांजा पुट वग़ैरह हूंदा, उहो त कमु कंदा हूंदा चाचा? न, वो आहिनि धार थी आहिनि, और पहिरीं माई मरी वरी। भला गुज़र सफ़र कीअं पियो हले, सियासतदान छा पिया कनि, कुझु आहे उमेद? अरे शासन का तो अल्लाह माफ़ करे। इलेक्शन में वोट ॾींदा आहियो? अरे उन्हनि खे वोट ॾियूं? अच्छा, कंहिंखे वोट कोन न, कोन था ॾियूं वोट हे दर बाबा, हे दर हे बिल्कुलु ज़ुल्म। बिलावल साहब मां उमेदूं आहिनि भला कुझु? हा, छा में अल्लाह में उमेद आहे, बाक़ी हुक्मरान का कोई उम्मीद ना है। चाचा भला मरियम नवाज जेका है आ चुके हैं 70 सालों में, पाकिस्तान को 70 साल हो गए आज़ाद हुए, लेकिन अभी तक हम आज़ाद नहीं है, अभी तक हम गुलाम है। मौलाना फजल रहमान चाहे तो मां सदर थींदसि, हाणे भला थींदो त कुछ अगर मौलाना चुप कर, अगर मौलाना फजल रहमान सदर थियो न, हे मीडिया सामने मां पंहिंजी मुंडी कपाईंदुमि, हुन खे कॾहिं न आणींदा। जो सरबराह मौलाना फजल रहमान छा पीटीएम जेको आहे छा कयो आहे हिते पाकिस्तान में? कुझु बि न कयो। हिते सिर्फ़ वाहिद हल सिर्फ़ जमात इस्लामी आहे। मिलूं था तव्हां खां अॻिले ब्रेक खां पोइ, पंहिंजो ख़्यालु रखिजो। एक फ्रूट वारो चाचो मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। चाचा
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। त कीअं मामलात कीअं आहिनि महांगाई छा पिया ॾिसो इलेक्शन बि मथां माहौल आहे इलेक्शन जो छा पिया नज़र अचे त याने अॼुकल्ह इंसाननि जो जीअणो ॾाढो ॾुखियो थी पियो आहे सम्झे अथई। हिकु त बिजली तमामु वॾी महांगी आहे हितां वारी गवर्नमेंट सिर्फ़ु पंहिंजा ई घर भरे थी ऐं पंहिंजो ई फ़ाइदो आहे उनखे कॾहिं बि उन आवाम जे लाइ कॾहिं बि न सोचियो आहे। ज़िले कंबर जे हिसाब सां हिकिड़ी कणिक जो वॾो हिकिड़ो गोदाम हुयो हिते कराची जे अंदरि अटे वठण जे लाइ माण्हू 9 माण्हू अटे वठण जे लाइ मरी विया। उते कंबर ज़िले कंबर में अनाज जो हिकिड़ो वॾो गोदाम हुयो जेके एॾो वॾो पुराणो थी वियो न उनखे इंसान खाई सघनि पिया न उनखे जानवर खाई। ज़िम्मेदार केरु आहे भला तव्हां जो 8 माण्हू ते मरी आहे? जी साईं हितों जी गवर्नमेंट ई ज़िम्मेदार आहे न। गवर्नमेंट कहिड़ी सियासत? गवर्नमेंट साईं पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट आहे न साईं। पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट आहे। हींअर त निगरान हुकूमत आहे। निगरान हुकूमत बि हिकिड़ी बेकार हुकूमत आहे। उहो कहिड़े क़िस्म जे निगरान जो मक़सदु हूंदो आहे त आवाम जी हिफ़ाज़त करणु ऐं आवाम खे फ़ाइदो ॾियणु। इहो बि त मक़सदु हूंदो आहे त इलेक्शन कराए। इलेक्शन बि सुठे नमूने सां कराए। हिन महिल त हुन लेट छो कई आहे ऐं सिंधु धरतीअ जी जेका ज़मीन आहे उहो धारियुनि जे हथनि में छो था विकिणनि? कहिड़ा धारिया हिते वेठा? साईं धारिया काफ़ी हाणे 5300 ऐं कुझु एकड़ ज़मीन जेको आहे ॿियनि खे ॾिनी अथऊं। कंहिंखे ॾिनी आहे साईं? साईं ॿिए हिकिड़ी एजेंसी जेका ॿाहिरें पासे वारी का आहे पोइ हाणे अलाए कहिड़ी। तव्हां चयो हिते धारिया माण्हू अची वेही रहिया आहिनि कराची में या सिंध धरती ते कहिड़ा धारिया आहिनि? कहिड़ा माण्हू आहिनि साईं? धारिया आहिनि काफ़ी माण्हू आहिनि साईं काफ़ी न साईं हाणे कंहिंजा असां नाला खणूं मुख़्तलिफ़ माण्हू यानी सिंधी जेको धरती सिंधियुनि जी आहे? सिंधियुनि जी आहे न साईं। सिंधियुनि जो हक़ आहे हुनखे हक़ सिंधियुनि खे किथे थो मिले? भला ही तव्हां फ्रूट व्रूट खपाईंदा आहियो गुज़र सफ़र सही पियो किथे थो साईं गुज़र सफ़र सही थिए? ॾाढा महांगा थी विया आहिनि फ्रूट महांगा थी विया आहिनि त उहा गवर्नमेंट ज़िम्मेदार आहे न साईं। गवर्नमेंट तव्हां पंहिंजे हिसाब सां सही पिया खपायो? असां जाइज़ वठंदा आहियूं वधीक मुनाफ़ो हराम जे तरीक़े सां हूंदो आहे। पेट्रोल भला हाणे घटिजी वियो आहे 64 रुपया घटिजो पुठे 3 महीननि में कुझु घटाई थी आहे हिननि जी? अञा त साईं हाणे कोन थी आहे जॾहिं पाण हुकूमत हिकिड़ी सिधी न आहे कंहिं शइ ते अमल सुठो नथी करे त आवाम जे लाइ कुझु थी नथो सघे न साईं। पंहिंजा हुनजा इदारा ई अहिड़ा आहिनि जेके सिधा आहिनि ई कोन। नवाज़ शरीफ़ खे भला एॾो जेको प्रोटोकॉल बि ॾिनो वञे? नवाब शरीफ़ हिकिड़ो बेस्ट माण्हू आहे ऐं सुठो माण्हू आहे। यानी सही हो भले वरी बि उहो सुठो आहे साईं वज़ीर आज़म वरी बि उहो सुठो आहे त उहो कुझु अमन बि हुयो पहिरें तरीक़े सां वरी बि बहितर लख दफ़ा बहितर शइ आहे। उनखां पोइ वरी PTI आई हुनमें वरी वापसि मामला साॻी शुरू वॾा मामला थी विया कोई हिन महिल ताईं न हर हिकु आवाम हिकु मज़दूर परेशान लॻो पियो आहे। हिकिड़े वक़्त जी मानी उनखे खाइण जे लाइ आहे त ॿिए वक़्त जी मानी उनखे खाइण जे लाइ बि न आहे। तव्हां ॿई वक़्तु माशाअल्लाह खाई था साईं बसि शुक्र आहे मालिक जो असांखे हर हाल में अलाह जो शुक्र करणु खपे। वरी जेका बिलावल साहब खे ॾिसो था वज़ीर आज़म या सिंध तव्हां ॾिसो था बिलावल वटि ई वञे पई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं असांजे हिसाब सां उन्हनि काफ़ी सारा कमकार कया आहिनि नौकरियूं वग़ैरह माण्हुनि खे ॾिनियूं अथनि बेरोज़गारी ख़तमु कई अथनि ऐं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि हुई उनजी बि तमामु सुठी हुकूमत हुई उन्हनि बि कमकार कया रोड रस्ता ॿियो टियों माण्हुनि खे सुख सहूलियतूं ट्रांसपोर्ट वग़ैरह जी सहूलियत कयनि। बाक़ी जेका महांगाई आहे उहा त कहिड़ी बि हुकूमत अचे थी उहा तूं हले थी। पेट्रोल चइनि अञा लाहींदासीं अञा ताईं लाथो कोन अथनि उहो बि 84 रुपया पेट्रोल लाथो अथनि। 64 रुपया पेट्रोल घटिजो आहे पुठे 3 महीने? हा उहो घटिजी वियो आहे। बाक़ी हाणे हुकूमत जेका बि अचे थी उहा ज़ाहिर आहे पंहिंजो पेट भरींदी। छा थी उमेदु नज़र अचे? पीपल्स पार्टी मां उमेदु आहे PTI मां उमेदु आहे नून लीग मां उमेदु आहे कंहिं मां उमेदु आहे? हाणे जेका इलेक्शन अचे पीपल्स पार्टी मां तव्हांखे उमेदु आहे त मुल्क पूरे खे हिकिड़े सही ट्रैक ते खणी ईंदी? बिल्कुलु पीपल्स पार्टी मां वरी बि 100% उमेदु आहे। महंगाई भी ख़त्म कंदी बेरोज़गारी भी ख़त्म कंदी मानून के रोज़गार भी देती। नून लीग में क्या नून लीग से कोई है कोई बंदा नून लीग को चाहता हो चाचा? नहीं। अच्छा PTI? नहीं पीपल्स पार्टी है वो और कोई भी नहीं है? वही है जी बिलाल भुट्टो और बिलाल भुट्टो ही करेगा। अच्छा बिलावल के अगर चांस ॾिनो वञे तो हिन वक्त जेतिरा भी मसला आहिनि हल थी सघंदा? इंशाल्लाह हल थींदा इंशाल्लाह हिन चक्कर हल कंदा इंशाल्लाह जी। तव्हांखे मतलब वोट जेको आहे तव्हांजो पीपल्स पार्टी खे? पीपल पार्टी। अक्सर जेका गुफ्तगू सियासत ते थींदी आहे वो हिननि होटलनि ते थींदी आहे असां ॾिसंदा आहियूं ऐं इन्ही होटल ते असां आया आहियूं कुझु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि खां इलेक्शन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ओवरऑल सियासत ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं महंगाई उरूज ते आहे पेट्रोल ज़रूरु घटि थियो आहे साईं वारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा इलेक्शन जे हवाले सां असां इहो सवालात तव्हां सां कंदासीं होटलनि ते तक़रीबन इहा ई कचहरी थींदी आहे त कहिड़ो सियासतदान जेको आहे कीअं पियो करे मुल्क खे कीअं पियो हलाइजे तव्हां छा था सम्झो हिन इलेक्शन में कहिड़ी पार्टी जेको आहे खटंदी कामयाबु थींदी कंहिं मां उमेदु आहे त सॼो इस्टेब्लिशमेंट जो गेम जंहिंखे बि खटराए
यानी मामला उहो ई हूंदा केर बि अची वञे का तब्दीली कोन ईंदी आहे तब्दीली वारो जेको आहे जेल में वेठो आहे ये न थींदी पीपल्स पार्टी मां उम्मीदूं आहिनि बज़ाहिर जेकॾहिं पीपल्स पार्टी आई त कमु कंदी हिन दफ़े बाक़ी बाक़ी का उम्मीद न बाक़ी उमेद काई कान्हे का बट उहा बि ईंदी त माना मखलूत हुकूमत में ईंदी बाक़ी ईअं सरासर दो तिहाई सां हिन महिल हिन दौर में काई बि पार्टी न अची सघे दो तिहाई सां त कंहिंखे ॾियनि ई कोन था इहो छाजे करे या उहो पाण एतिरा वोट नथा हासिल करे सघनि न पाण करे सघनि था छो नथा करे सघनि पर छा आहे जो हुननि खे करणु नथो ॾिनो वञे ई जेको नवाज़ शरीफ़ खे एतिरो नवाज़ियो पियो वञे भला प्रोटोकॉल्स पिया ॾिना वञनि हर केस में जेको हुनखे माफ़ पियो कयो वञे भरी पियो कयो वञे अचानक सां ई भला छा थी वियो पहिरीं त थबो जेको हुनजे इंतज़ार में आहे त अचे वापसि जेल में विझूं छो त अदालत बि हुनखे मफ़रूर करार ॾेई छॾियो हाणे अचानक त कहिड़ो जादू थी वियो आहे नवाज़ शरीफ़ खे जेको आहे पिया रोड मैप उहो इन जे करे त माना हो हुननि जो हिकिड़ो ख़ासि चईतो आहे हो सियासतदान कोन्हे को हो माण्हू आहे शुरू खां वठी कारोबारी हुयो उन जे करे हुननि जो लॻाव हुन सां हे त माना कुझु इख़्तिलाफ़ात थिया भाईजान कैसे आप अल्हम्दुलिल्लाह आप सुनाएं भाई कैसे गुजर सफर हो रहा है वोट देते हैं किसी को जी बिल्कुल देते हैं वोट अच्छा किसको वोट दिया था 2018 में वो तो खैर पिछली बार तो मैंने पतंग को दिया था एमक्यूएम को को दिया एमक्यूएम से जो उम्मीदें वाबस्ता थी उस पर पूरी उतरी जाहिर सी बात है एमक्यूएम अपनी जब होती है तो काम करके देती है एमक्यूएम लेकिन जब एमक्यूएम को सपोर्ट ही नहीं हो रहा एमक्यूएम के ऊपर पाबंदी लगाई हुई है तो फिर जाहिर सी बात है लेकिन एमक्यूएम तो हर बार जो हुकूमत बना दी उसके साथ इत्तेहाद कर देती है तो जाहिर सी बात है अब आप खुद सोचें ना कि अब इत्तेहाद जिन लोगों से करती है एमक्यूएम वो लोग ही धोखा दे देते हैं तो फिर अच्छा वो लोग एमक्यूएम को धोखा देते हैं ये लोग बिल्कुल सही है बिल्कुल ऐसी बात है वो लोग धोखा देते हैं अब आपको पता है नवाज शरीफ जब भाई धोखा देते ही हैं तो ये लोग इत्तेहाद क्यों करते हैं कोई इनका तो कोई फायदा तो नहीं है ना इसमें क्योंकि और कोई ऑप्शन बचता नहीं है ना अच्छा मसला ये है सारा ऑप्शन ही नहीं बचता कोई अभी मेयर कराची भी एमक्यूएम ने नहीं बना सके अपनी इसके पीछे भला क्या वजूहत थी वजूहत ये है कि एमक्यूएम में भी आपस में इत्तेहाद नहीं है आपस में इत्तेहाद होगा तो एमक्यूएम कुछ करेगी जब एमक्यूएम के अंदर ही इत्तेहाद नहीं है वो लोग आपके लिए कुछ नहीं करे उसको वोट देने का क्या फ़ायदा है भाई लेकिन अभी जो है सुना है कि एमक्यूएम दोबारा से एक हो गई है जैसे मुस्तफ़ा कमाल ने एमक्यूएम को ज्वाइन कर लिया है तो जाहिर सी बात है एमक्यूएम दोबारा से अपने पुराने उस पर आ रही है प्रोजेक्ट के ऊपर और किसी से उम्मीद नहीं है पाकिस्तान में किसी पार्टी से नवाज शरीफ है पीटीआई है मौलाना फजल रहमान है लाजमी सी बात है अगर देखा जाए तो एमक्यूएम के बाद जो नंबर आता है वो पीटीआई का ही आता है पीपल्स पार्टी कहीं भी पीपल्स पार्टी से कोई उम्मीद नहीं है हमारे को कोई उम्मीद नहीं आज तक पीपल्स पार्टी ने कराची के लिए कभी कुछ करा ही नहीं सिंध के लिए कुछ नहीं करा तो कराची के लिए क्या करेगी अभी तो खैर पेट्रोल भी कम हो गया है बाइकिया वाले हमारे साथ बड़ा मुश्किल में होते थे कि यार पेट्रोल महंगा हो गया हमें बचता कुछ नहीं है अब कुछ फ़ायदा होता है आपको पेट्रोल कम होने के बाद जाहिर सी बात है पेट्रोल इतना महंगा हो गया तो बचाए बंदा क्या खाए क्या कमाए क्या बचाए 64 रुपये कम हुआ है पिछले 3 महीनों में कम होने से कुछ नहीं होता लेकिन अशिया जो है वो तो महंगी की महंगी है महंगी से महंगी तर होती चली जा रही है अभी भी तेल और आटे के ऊपर रेट बढ़ चुके हैं आपके अगर नॉलेज में हो तो यानी ये बोल रहे हैं कि पेट्रोल तो कम हो रहा है मगर बाकी जितनी भी अशिया ज़रूरतें हैं ज़िंदगी की वो बढ़ रही है तो ये लोग कुछ भी नहीं कर सकते मामला वहीं के वहीं है सही जाहिर सी बात है अखराजात बढ़ते चले जा रहे हैं और पेट्रोल अगर आप कम कर रहे हैं तो बाकी चीज़ों पे तो आप बढ़ा रहे हैं ना क्या हमारे को रिलीफ दे रहे हैं आप प्रोग्राम आवाम जी आवाज़ में जैसा माण्हुनि जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कई इलेक्शन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई तूं कंहिंखे था चाहिनि अॻिली हुकूमत अची ठाहे कहिड़ी पार्टी अॻिली हुकूमत ठाहे ऐं पाकिस्तान जे मसइलनि जी ॻाल्हि ॿोल कई त मसइला आहिनि कहिड़ा आम आवाम खे पेट्रोल ज़रूरु घटि थियो आहे पर ॿियनि शयुनि में घटिताई न आई आवाम जो इहो चवणु हुयो ऐं अॻिली हुकूमत कंहिंखे ठाहिणु खपे उहो बि आवाम पंहिंजी राय ॾिनी मिलूं था अॻिले प्रोग्राम में हिकु नए इशू सां गॾु आवाम जी आवाज़ ॾिसंदा रहो आवाज़ TV